अस्सलाम वालेकुम या अली मदद मां तव्हांजो पंहिंजो अली इमरान अली चांडियो। जीअं त एल्बम नंबर 9 जी रिकॉर्डिंग हली रही आहे। कंहिं बि दोस्त भाउ खे पंहिंजो गीत रिकॉर्ड कराइणो हुजे त हिन मुंहिंजे स्क्रीन जे नंबर ते राब्तो कंदा। हीउ जेको बि एल्बम मुंहिंजो अचे पियो ही एसआर प्रोडक्शन जे तावन सां अचे पियो। हिन में असां फ्रेश माहौल जोड़ियो आहे। कुझु ख़ुशी जा गीत आहिनि, कुझु ॾुख जा गीत आहिनि। इंशाल्लाह हिन एल्बम जी रिकॉर्डिंग हली रही आहे। कंहिं बि दोस्त भाउ खे पंहिंजो गीत रिकॉर्ड करणो हुजे त हिन स्क्रीन जे नंबर ते राब्तो कंदा। इंशाल्लाह हिन एल्बम में कुझु दुबई जा बि शाइर हूंदा, कुझु सऊदी अरब जा शाइर आहिनि ऐं पूरी हिन एल्बम में मूंसां टीम आहे। ऐं जंहिंमें भाउ चीफ सिलेक्शन शाइर मोहम्मद चांडियो आहे, असद भुट्टो आहे, नवदेरे वारो रेस सनाला आहे, जमील बिरोई या लाड़काणी जी संगत आहे, ख़ान चांडियो नसीराबाद खां सलीम मक्सी आहे। ऐं मुंहिंजो प्यारो भाउ इहो शायदि बुलेद साहबु आहे, साहब ख़ान बुलेदी आहे। सॼी संगत आहे। मां कहिड़नि दोस्तनि जा नाला खणा, सभिनि दोस्तनि पंहिंजा शाइरी ॾिनी आहे। हिन में असां फ्रेश एल्बम खणी पिया अचूं। तव्हां जी सिलेक्शन एल्बम जी हली रही आहे। इंशाल्लाह हिन एल्बम में असां तव्हांजी मयार मुताबिक़ लथा आहियूं, छो जो असां जेको बि माहौल जोड़ियो आहे एल्बम में मुख़्तसिर ट्रैक जे हवाले सां, म्यूज़िक जे हवाले सां रिकॉर्डिंग बि कोशिशि इहा कंदासीं त लबेक स्टूडियो इरफान समय वटि रिकॉर्डिंग कयूं एल्बम जी, छो जो हुनजी कराची जी मयार ई पंहिंजी आहे। ऐं इंशाल्लाह हीउ जेको बि सिस्टम खणी पिया अचूं, शाहिद राव जे भाउ सां गॾु पिया अचूं एल्बम खणी। ऐं कुझु हिकिड़ो थल आहे, दिलि मुंहिंजी टोड़े वए ॾस तोखे छाहे मिलियो, दिलि मुंहिंजी टोड़े वए ॾस तोखे छाहे मिलियो, दोस्त दुश्मन खिलाए वए ॾस तोखे छाहे मिलियो, दिलि मुंहिंजी टोड़े वए ॾस तोखे छाहे मिलियो, दोस्त दुश्मन खिलाए वए तोखे छाहे मिलियो। इंशाल्लाह ही नओं एल्बम जो गीत आहे, ही सरप्राइज़ हूंदो सिंधवासियुनि लाइ। ऐं दोस्तो मुंहिंजो पंहिंजो एसआर प्रोडक्शन सां खणे नओं एल्बम आहे। काफ़ी माण्हू पोस्ट रखंदा इमरान भाई मौला इमरान चांडी जो एल्बम असांजी कंपनी में आहे। न, कंहिं बि कंपनी में न आहे, मुंहिंजो सिर्फ़ु एसआर में एल्बम आहे। मुंहिंजो एल्बम एसआर प्रोडक्शन में अचे पियो। गीत रिकॉर्ड करण लाइ जे तव्हांखे पंहिंजो नालो ॾियणो हुजे, गीत में एल्बम में नालो ॾियणो हुजे या रिकॉर्डिंग करणी हुजे त स्क्रीन ते नंबर ॾिसो था। ऐं दोस्तो तव्हां सां जो असां लाइव जेके बि मुंहिंजा सभिनि सां मां लाइव कचहरी कयां, जेके बि मैसेज करे रहिया आहिनि ऐं महिरबानी अदा हिन लाइव खे शेयर कयो। ऐं इंशाल्लाह हिन एल्बम में असां तव्हांजी मयार मुताबिक़ लहंदासीं। कोशिशि इहा आहे त जेके बि मुंहिंजा भाउ लाइव जॉइन कंदा त लाइव खे अॻिते शेयर कंदा। तव्हांजे शेयर करण सां ॿी का संगत ऐं नवां दोस्त असांजा ॾिसी सघनि था। ऐं भाउ मैसेज ॾाढा अची विया आहिनि, साहब मैसेज कयो आहे, महिरबानी अदा महिरबानी। काफ़ी दोस्तनि जा मैसेज काफ़ी। ऐं इंशाल्लाह रिकॉर्डिंग हली रही आहे। जे तव्हांखे गीत रिकॉर्ड कराइणो आहे त हिन स्क्रीन जे नंबर ते राब्तो कयो, हिन लाइव खे शेयर कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हमीद मुगेरी मैसेज कयो आहे, महिरबानी अदा महिरबानी। काफ़ी संगत काफ़ी दोस्त मैसेज पिया कनि, वॾी महिरबानी दोस्तनि जी। ऐं मुंहिंजी रिकॉर्डिंग एल्बम जी हली रही आहे। कंहिं बि दोस्त भाउ खे रिकॉर्डिंग कराइणो आहे गीत त हिन स्क्रीन जे नंबर ते राब्तो कंदा। इंशाल्लाह हीअ एल्बम तव्हांजी मयार मुताबिक़ एल्बम आहे। हिन में असां मुख़्तसिर माहौल जोड़ियो आहे। कुझु ख़ुशी जा गीत आहिनि, कुझु ॾुख जा आहिनि। ऐं सॼी संगत जो इंशाल्लाह हीउ एल्बम जेको बि ईंदो ऐं संगत जे तावन सां ई आहे। एसआर प्रोडक्शन जे तरफ़ां एल्बम आहे। ऐं
हमीद मुगेरी साहब महिरबानी लाइव के शेयर कयो अॻिते दोस्तो जीअं ॿिया दोस्त ॾिसी सघनि ॿिया दोस्त असांजी लाइव जिन भी जॉइन कई आहे तव्हांजी महिरबानी अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि कंदो महिरबानी महिरबानी गुलाम सरवर साहब महिरबानी काफ़ी पोइ ते नाला आहिनि यूनुस चांडियो साहब अदा महिरबानी महिरबानी जेके भी दोस्त लाइव में अची विया हो सभिनि जी महिरबानी इंशाल्लाह जो एल्बम जे बारे में शाइरनि सां कुझु मीटिंग थी इंशाल्लाह रिकॉर्डिंग जो मरहलो असां शुरू कयो आहे ऐं तव्हांजी मयार मुताबिक़ लथा हुन एल्बम में ऐं कुझु ख़ुशी जा गीत कुझु ॾुख जा मुख़्तसिर माहौल जोड़ियो आहे इंशाल्लाह तव्हांखे हिन एल्बम में हर वैरायटी मिलंदव ॾुख जा गीत मिलंदव जीअं जो मुंहिंजो मेन जेको टाइटल आहे दिल ॾसड़े दिल बर साईं तोखे दिलि टोड़े छाहे मिलियो ॾसे दिल बर साईं तोखे दिलि टोड़े छाहे मिलियो दोस्त दुश्मन खिलाए वे तोखे छाहे मिलियो दस दिल बर साईं मुझी दिलि टोड़े छाहे मिलियो दोस्त दुश्मन खिलाए वे दस तोखे छाहे मिलियो ही गीत इंशाल्लाह तव्हांजे नज़र हूंदो तव्हांजे आॾो हूंदो तव्हां हिन गीत में इंशाल्लाह मुतमिन हूंदव ऐं माशाअल्लाह हर वैरायटी ख़ुशी जा भी गीत ऐं ॾुख जा ग़मगीन गीत ऐं हिन एल्बम जी चीफ सिलेक्शन शाइर आहे मोहम्मद चांडियो असद भुट्टो रेस सनाला जमील बिरोई ऐं शायदि मुंहिंजा प्यारा पहिरीं प्यारा जेके मूंसां सिलेक्शन में साथ आहे जिन जो राशिद चांडियो बाबर चांडियो राजा चांडियो ऐं लाड़काणे जी भी संगत हूंदी जंहिंमें तारिक खोसो हूंदो ख़ासि महिमान ऐं ॿिया दोस्त जेके भी हूंदा अख्तियार मलाणो भी संगत काफ़ी हूंदी इंशाल्लाह इमरान चांडियो लाड़काणे वारो निसार चांडियो हूंदो ऐं मंताज चांडियो उर्फ कलू सॼी संगत तव्हां सां हिन एल्बम में इंशाल्लाह गॾु हूंदासीं शो भी लाड़काणे में कंदासीं रिकॉर्डिंग हली रही आहे गीत रिकॉर्ड करण लाइ हिन स्क्रीन ते जेको भी नंबर ॾिसो पिया हिन ते राब्तो कयो दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदासीं इहा त हिन लाइव खे यार शेयर कयो अॻिते जीअं ॿिया दोस्त असांजी लाइव ॾिसी सघनि लाइव जॉइन करे सघनि वॾी महिरबानी तमामु दोस्तनि जा घणनि जा मैसेज अची विया आहिनि गुलाम यासिन साहब ऐं गुलाम सरवर वज़ीर ज़फ़र अली वॾी महिरबानी संगत जी बाबा वॾी महिरबानी अब्दुल